जोई में ज़रई पानी पीअण जे पानी के खोट खिलाफ अवामी सतह के सॾ ते सवें आबादगारन, शहरी सियासी समाजी तंजीमन समेत मुख्तलिफ़ शहरन का यकजहती तौर पहुतल माण्हुनि जो इरीगेशन ग्राउंड का मारडेबाई इमदाद लगारी डाडू रूदनाणी यूसुफ सोलंकी जी अगवानी में हथन में बैनर प्ले कार्ड खड़ी एहतजाजी मुज़ाहिरो करे नाके चौक ते निटणो समें धरणो हुयो। उन मौके ते आबादगारन अगवाणन धरणे के खिताब कंदे चयो त मुंड जा 62 चूंडियल नुमाइंदा पानी ते काबिज़ आहिनि, जेके पंहिंजा सारियल फसल मच्छी जा तालाब भराए पुछड़ी जे आबादगारन जो पानी 15 सालन खां इरीगेशन खाते के अमलदारन से मिली भगत ऐं बदमाशी करे ज़रई पानी चोरी करे पुछड़ी वारन के पानी लाए तड़पाए यजीद वारो किरदार अदा पिया कन, जैं सबब जोई तालुके अंदर लखें एकड़ ज़रई ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। शहर अंदर सालन खां वठी पीअण जो पानी न हुजण सबब अज भी जोई वासी पैसनि एवज़ पानी भराए आहिनि। इटली हुकूमत तरफा तरस खाई शहरन के साफ़ पानी वारी स्कीम ॾिनी, जंहिं स्कीम जा आयल पैसा भी मुसलमाननि शहरन के साफ़ पानी की फराहमी करण बजाय अज ॾींहुं ताईं शहरन के साफ़ पानी भी मुहैया न करे सघिया। इंजो त हाणे जोई वारनि खे पंहिंजे हक़नि लाइ जाॻणो पवंदो। पानी बुनियादी हक़ है, ॿिए सूरत में सॼे सिंध अंदर जोई वासियुनि सां यकजहती तौर एहतजाज जो सिलसिलो जारी कयो वेंदो।